स्कूटर कींचे करे थी तो हिन स्कूटर ते एॾो वज़न खयो आहे तो पंचर कान थींदी। केरु आई किथां जो? असरवा जो। हाणे मूंखे फोन कई अथई टायर वायर मटाए ॾींदई कंदई या न? अचंदा ऊपर टायर पंचर आहे। हाँ ही सही है, ऊपर पंचर एॾो लोड खयो अथई जो एतिरो खणंदा न, इहो को मसलो ई कोन्हे। हा आहे छा अन्ना अच्छा हिन हेठनि में वञा। पोइ इहो घणो वज़न हूंदो आहे हिकिड़ी बोरी जो? तकरीबन 50 किलो या मण? मण खण। इहा ख़बर अथई इहो घणे अघ में मिलंदो आहे या छा? हा माना तव्हां हिकिड़े तरफ़ खां खणी ॿिए तरफ़ पहुचाईंदो। ॿियो परेशानी है ना, है ना? जेसी ताईं हमरा अचे। ही 40 किलो जो आहे मण आहे वाकई। हू बि मण हूंदियूं, ही बि मण आहिनि, ही लोकल आहिनि, है ना? हा ठीक है साईं, डायरी साहब महिरबानी। हेलो आयो ने केरी कोने थी? आयो तो केरी कोने खोजे तो। हाँ बांधी रखो इते सिज लई ईंदो। अने समय ने इने को मुकाम को ई कोने को बिरो इंजो आय तो इने पंजी तरफ दी खास केली वाटर ते बिठो आ। खास करे ऑर्डर कोने को इने आ गया। इने का मुकाम वकड़े को। हां हिन खे मदद पहुची वेंदी। हां हिन खे मदद पहुचण में माना कलाक ॾेढ लॻी वेंदो।